बाबा असां हिते कहिड़े मक़सद जे लाइ आया आहियूं उहा त सभिनी खे ख़बर आहे। हाणे जेतिरो जल्दी थी सघेव देगिड़े खे हथु कयो। जीअं ई देगिड़ो असांखे हथु थो अचे ईअं ई हितो निकिरी हलूं पियो। हिते छा कयूं त मलियूं छा? बाबा घर जी हर कुंड कुर्छ बेडरूम इलमाड़ियूं हर शइ ॻोल्हणी पवंदव। थोरो ख़्यालु कजो किथे ईअं न थिए भोतार खे शक पए ॿधी असां सभिनी खे विहारे छॾे। भोतार खे शक न पवंदो, हू असांखे पंहिंजो महिमान थो सम्झे। बाबा इन करे केर बि कंहिंखे पंहिंजे असुली नाले सां न सॾे, मतां भुल कयो पकड़जी पऊं। मां सम्झां थी सम्झां आहिस्ता मां आहिस्ता मां सम्झां थी सभु कुझु। इहो तूं न मीरीअ खे सम्झाए। अम्मा हाणे हिते त बस कर। हिते बि जहिड़ो कंदो त ज़ाहिर थी पवंदो सभिनी जे साम्हूं। मां तो छॾे हे विढ़ंदियूं पाण में विढ़ंदियूं मरतियूं। गुड मॉर्निंग। अरे क्या भाई नमूना ये मारने का मनम त असां हीअं ॾिठो ऐं ॿुधो आहे। और हेॾे निभागा एजिट चंडा नबू कोकड़ी जुदा दी। सॉरी अंकल। अरे रे मां तोखे अंकल तो लॻा। हाँ अरे तू कम जी ॻाल्हि करे या भाई नमूना। भोतार जो चवण आहे त महिमान सां नाज़ निवड़त सां पेश अचिजां, इन करे मां हेठि ऐं तव्हां वरी मूंखे ग़लति पिया सम्झो। हेॾे ओ वात पटिया इहा न्याज़ निवड़त हेॾे कर हेॾे। सॉरी तव्हांखे कंहिं बि शइ जी तलब हुजे त ॿुधायो। हा छो न, मूं लाइ त कोल्ड ड्रिंक खणी अचां। तव्हांजे लाइ छा खणी अचां लेडी डायना? ओह मुंहिंजे लाइ तव्हां कॉफ़ी खणी अचिजो। कॉफी मुंहिंजे लाइ बि हली। I means no cold drink, no coffee, no ice cream, but नो चांहि नो जूस। oh yes, juice, vanilla juice, vanilla. इहो वरी